अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त मां अवां जी पंहिंजी सिंगर अंजुम परी, मुंहिंजो ही नओं एल्बम अची रहियो आहे। AS इंटरप्राइज़िस शहदाद कोट जी तमामु बहितरीन प्रोडक्शन आहे, जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि अब्बास उमराणी ऐं सिराज कमराणी, जंहिंजी चीफ सिलेक्शन करे रहिया आहिनि शेख नाज़र, अब्बास उमराणी ऐं लतीफ़ शेख। सिलेक्शन गुलाम नबी लगारी, मुजाहिद वगण, लुकमान सूमरो ऐं तरतीब में मज़हर अली मंगसी, निसार सोढर, यासीन चांडियो सऊदी अरब खां। ऐं असां सां ताउन करे रहिया आहिनि वहाब ख़ासकेली, आसिफ सीलरो, सतार ओधाणो, पीरल चांडियो, असलम चांडियो, सदर मंगसी, मोहम्मदाणी, माजिद कलोड़ो, मन कलोड़ो, राहिब चांडियो। जीअं त हिन एल्बम में भी हर एल्बम जीअं मीर मोहम्मद घोटे जा 3 गीत मौजूदु हूंदा हिन एल्बम में। उम्मीद कयां थी ही मुंहिंजो एल्बम तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि ईंदो। दुआउनि में याद। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम या अली मदद।